وأصحابك يا رحمة للعالمين الحمدللہ तव्हांजे साम्हूं दारुल उलूम सिकंदरिया मां टिन आलिमनि सबूरनि ऐं ॿिनि हाफ़िज़नि सबूरनि दस्तारे फज़ीलत हासिल कई। उन्हनि आलिमनि हाफ़िज़नि ऐं उन्हनि जे वालिदैन मिटनि माइटनि अज़ीज़नि ऐं उन्हनि जे उस्तादनि ऐं तव्हां समूरी जमायत खे उनजी मुबारक हुजे। अल्हम्दुलिल्लाह दारुल उलूम सिकंदरिया ही मदरसो जामिया राशिदिया जे ज़ेरे निगरानी हली रहियो आहे। जामिया राशिदिया जी ब्रांच आहे। ही बि हज़रत रोज़े गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फैज़ आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जामिया राशिदिया जी ब्रांचूं पूरी सिंध में पखड़ियल आहिनि। पंजाब में बलूचिस्तान में हज़रत रोज़े गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे फैज़ जो सिलसिलो बरकतुनि सां जारी ऐं सारी आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ बुज़ुर्गनि जे दुआउनि ऐं निगाहुनि सां इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। अल्हम्दुलिल्लाह जीअं अवांजे हिन मदरसे मां हिन बिराज मां आलिम ऐं हाफ़िज़ सबूरा तयार थिया आहिनि, ईअं पूरी सिंध में जेके बिराजूं आहिनि मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 50 खनि आलिम सबूरा ऐं 5 आलिमियाणियूं हिन साल दस्तारे फज़ीलत इंशाअल्लाह उहे हासिल कंदा। जामिया राशिदिया ऐं उनजे ब्रांचनि मां 5 आलिमियाणियूं ऐं 50 खनि आलिम सबूरा ऐं 200 खां मथे हाफ़िज़ सबूरा ऐं 15 हाफ़िज़ियाणियूं क़ुरान करीम जे हिफ़्ज़ जी सआदत हासिल करे इंशाअल्लाह अज़ीज़ 27 रजबी ते इन्हनि सभिनी जी दस्तारबंदी थींदी। ही सॼो सारो फैज़ हज़रत रोज़े गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहे। ऐं ही सही पागारे दामन बरकातुहुल आलिया जे ज़ेरे निगरानी इहे सभु मदरसा हली रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़ानक़ाह उहा ख़ानक़ाह आहे जिथां तरीक़त जो बि सबक़ मिलंदो आहे त उतां शरीयत जो दीन जो बि सबक़ मिलंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह इहो दीनी तालीम जो सिलसिलो जंहिं तरीक़े सां हली रहियो आहे इन ते रुॻी असांखे न बल्कि पूरी अहले सुन्नत वल जमाअत खे इन ते फ़ख्रु आहे। दुआ कयो त अल्लाह ताला सभिनी ख़ानक़ाहुनि अहले सुन्नत जे सभिनी दरगाहुनि खे क़ाल अल्लाह क़ाल रसूल सां आबाद फरमाए। अहले सुन्नत जे सभिनी मदरसनि खे ईअं अल्लाह तबारक व तआला तरक़ियूं नसीब फरमाए। अहले सुन्नत जूं ख़ानक़ाहूं ऐं अहले सुन्नत जा मदरसा असांजे लाइ सभु फ़ख्र जो बाइस आहिनि। अल्हम्दुलिल्लाह दीन जा ही कारखाना आहिनि। उतां दीन जा आलिम दीन जा हाफ़िज़ तयार थियनि था। अल्हम्दुलिल्लाह उहे तव्हां असांजे वास्ते बाइस बरकत आहिनि। उहे तव्हां असांजे वास्ते असांजे ॻोठनि में अची करे उहे वरी क़ाल अल्लाह क़ाल रसूल जो सबक़ ॾियनि था। इहो बरकत जो सिलसिलो केॾो वॾो आहे। सो असां इन ते शुक्र बि कयूं था ऐं दुआ बि कयो। अमां बि दुआ कयो अल्लाह ताला हिन मदरसनि खे हमेशह आबाद करे। ही मदरसो अमां जे हिन शहर में क़ाइम आहे ऐं उन खां अलावा तव्हां बने आकिल वारा भागन वारा आहियो जो तव्हांजे हिन शहर में हिकु न
बल्कि मां समझा थो त 5-6 मदरसा अहिड़ा आहिनि जेके जामिया राशिदिया जी निगरानी में हलनि था। जामिया राशिदिया जूं ब्रांचूं क़ाइम आहिनि असांजे हिकिड़े शहर में खोड़ सारा ऐं उन खां सवाइ अहले सुन्नत जे सां वाबस्ता माण्हुनि जा मदरसा आहिनि उहे सभई मदरसा असांजा आहिनि। अव्हांखे इन्हनि मदरसनि जे तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे। ही मदरसा अवां मुस्लमाननि जे ताउन सां हलनि था। समझा थो महांगाई जो दौर ज़रूर आहे जिते घर हलाइण मुश्किल थी पियो आहे। सभ खां पहिरियों दुआ कयो त अल्लाह ताला असांखे नेक ऐं सालिह औलाद अता फरमाए। अलाए महांगाई जी एतिरी परेशानी थी वई आहे, ग़रीब मिस्किन माण्हू ॾाढो परेशान थी वियो आहे। ज़रूर उहा परेशानी आहे पर इहा ॻाल्हि बि ॿुधी छॾियो हिननि जायुनि ते अल्लाह जे राह में ॾियण सां कॾहिं माण्हू खुटंदो न। ऐं उहा बरकत कीअं मिलंदी? अल्लाह से फरमायो यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। अल्लाह अहिड़नि माण्हुनि खे उहो उतां रिज़्क़ अता फरमाईंदो आहे जितां जो वहम ऐं गुमान बि कोन हूंदो आहे। सो अवां इन्हनि मदरसनि सां ताउन कयो ऐं इहो बि पक सम्झो त ही क़ुरान करीम जा हाफ़िज़ ऐं आलिम जेके तयारु थिया आहिनि ही अॻिते पढ़ाईंदा वरी उन्हनि जा शागिर्द अॻिते पढ़ाईंदा। जीअं जेसीं ताईं इहो सिलसिलो जारी ऐं सारी हूंदो इन पूरे सवाब में अव्हांजो बि हिस्सो। तंहिंजे करे अव्हां ख़ुशीअ सां इन्हनि मदरसनि सां ताउन कयो ऐं उन सां गॾोगॾु अव्हां ॾिठो अव्हांजे साम्हूं क़ुरान करीम जे आलिमनि हाफ़िज़नि दस्तारबंदी कई। अव्हांखे साईं ॿुधायो थे अव्हां बि दिलि में तमन्ना कयो, अॼु दुआ करो, पको इरादो कयो तव्हां बि हिकिड़ो पंहिंजो बचो ज़रूर क़ुरान करीम ऐं दीन जे लाइ तव्हां वक़्फ़ कंदव। ऐं जॾहिं न तव्हांजे घर मां हिकिड़ो फ़र्द क़ुरान करीम जो हाफ़िज़ ऐं आलिम तयारु थियो त इंशाअल्लाह क़ुरान करीम जी बरकत सां तव्हांजे घर में बरकतूं ईंदियूं, मुसीबतूं दफ़ा थी ईंदियूं। इंशाअल्लाह अज़ीज़ क़ुरान करीम जे उन हाफ़िज़ ऐं आलिम जे बरकत सां अल्लाह तबारक व तआला एतिरो त राज़ी थींदो। हदीस शरीफ़ में आहे हिकिड़ा ॿ भाइर हुआ। हिकिड़ो भाउ हमेशह नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी कचहरी में हूंदो, हदीसूं ॿुधंदो त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुफ़्तगू फरमाईंदा कि हदीसूं ॿुधंदो, हमेशह महबूब जी मजलिस में हूंदो। हिकिड़ो भाउ वरी पंहिंजे कमकार में कारोबार में उन जेको कारोबार में हो उन शिकायत थींदो आहे भाइरनि खे ख़्याल अॼु बि तव्हांजे मुआशरे माहौल में के भाइर कम वारा हूंदा आहिनि, के वरी को घुमण फिरण जा शौक़ीन हूंदा आहिनि त पोइ हू हुन ते कावड़ कंदो आहे यार मां सॼो ॾींहुं महिनत कयां थो, हे कयां थो, तूं सॼो ॾींहुं जेको आहे सो वांदो वधो घुमंदो कम में हथ वॾा वग़ैरह माहौल अहिड़ो थींदो आहे। उन भाउ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत में शिकायत करे पंहिंजे भाउ या रसूल अल्लाह ऐं सॼो ॾींहुं कमाया कमकार कया वापार धंधो धाड़ी इहो ही मुंहिंजो भाउ हमेशह तव्हांजे ख़िदमत में आहे। अवां हिनखे कुझु नसीहत कयो त हीअ बि कुझु कमकार में हथ हलाए, कारोबार में हथ हलाए। अकेलो मां ख़िदमत कयां थो, घर ॿार अहल शिकायत। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे जेको जवाब ॾिनो उहो जवाब ॿुधंदव तव्हांजो ईमान ताज़ो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन वापारीअ खे जेको कारोबार कंदो, जेको महिनत कंदो माण्हू फरमायोसि त ऐं मुंहिंजा प्यारा साहबी तोखे इहा ख़बर हुजणु घुरिजे तोखे न जेको रिस्क मिले थो, जेको न तोखे वापार में जेका बरकत पवे थी, उहा सॼी सारी बरकत हिन जे करे।
जो ही मूं दीन पढ़े थो, मूं हदीस पढ़े थो, इन जे करे अल्लाह तबारक व तआला तोखे बरकत अता फरमाए थो। तव्हां क़ुरान करीम जो हिकिड़ो हाफ़िज़ आलिम पंहिंजे घर मां कंदो इंशाअल्लाह अज़ीज़, उन क़ुरान करीम जे हाफ़िज़ आलिम जे करे घर में खोड़ सारी बरकत अची वञे। अल्लाह ताला तव्हां असांखे दीन जो दर्द नसीब फरमाए। दीन हींअर वेचारो थी वियो आहे। बदल इस्लाम ग़रीबन वसयऊद ग़रीबन, एतिरो त वेचारो थी वियो आहे जो तव्हां ॾिसो था, ॿुधो था, हर पासे खां दीन ते हमला आहे, दीन ते टोक आहे, दीन ते ठठोल आहे। अहिड़े माहौल में न, अहिड़े माहौल में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत ते अमल करणु 100 शहीदनि जे सवाब जे बराबर। अहिड़े फितने वारे माहौल में जेकॾहिं न अवां पंहिंजो औलाद मां हिकु क़ुरान करीम जे लाइ वक़ुफ़ कंदो त मां इहो जवान हूंदो, इहो वॾो जिहाद आहे जो अहिड़े दौर में, जंहिं दौर में ॾिसो था, सभु ॿुधो था त तरक़ी वारो दौर आहे, टेक्नोलॉजी जो दौर आहे। माण्हू दीन खे मज़ाक सम्झो वेठा आहिनि, दीन जे मथां, अल्लाह जे रसूल जे मथां टोक ठठोल थिए थी। फेसबुक वारी बेहयाई बुराई में सभु कुझु ॾिसो था। हिकिड़ो माण्हू अल्लाह जे ज़ात जे मथां तनक़ीद करे थो। अफ़सोस आहे जो केरु उनजो वाक़िफ़ बंदि न जा 500 माण्हू हिमायत थी पवनि था, उनजे हिमायत ही कहिड़ो असांजो इस्लामी मुल्क आहे, पर पोइ बि इस्लाम जी इहा हालत आहे, दीन जी हालत आहे। इन माहौल में जेकॾहिं अवां दीन जे लाइ क़ुर्बानी ॾींदो, यकीनन उहे बरकतूं अवां खे नसीब थींदियूं इंशाअल्लाह अज़ीज़। तंहिंजे करे दीन जो दर्द पंहिंजे दिलि में पैदा कयो ऐं दीनदार बणिजो, निमाज़ क़ाइम कयो। निमाज़ हर हाल में फ़र्ज़ आहे, अल्लाह जो फ़र्ज़ आहे। असांजूं मस्जिदूं मैरान आहिनि, हिकु एॾो सारो महलो आहे, पर बिपरी जे बैंक में अवां हिते निमाज़ पढ़ंदो त कुल मस्जिदूं आहिनि। एॾी सारी मस्जिद आहे, एॾो सारो महलो आहे। भले ॾींहं जो तव्हां कमकार में आहियो, पर जेकॾहिं तव्हां इशा निमाज़ पढ़ंदो तॾहिं बि ड्रेसियूं तव्हांखे मिलंदियूं। तंहिंजे करे पोइ जॾहिं असां निमाज़ खां परे, क़ुरान खां परे, दीन खां परे, पोइ मुसीबतुनि में छो न गिरफ़्तार थींदासीं। ही मुसीबतूं, ही परेशानियूं, ही हुकुमरान जेके तव्हां असांखे मिलिया आहिनि, उहे असांजे बदअमली जो नतीजो आहे। शामते आमालिना सूरत नादिर गिरफ़्त, हे असांजे अमलनि जी शामत आहे। जहिड़ा माण्हू हूंदा, जहिड़ी रयत हूंदी, ओड़ो हुकुमरान हुनजे मथां मुसलत कयो वेंदो। इहो अल्लाह जो फ़ैसिलो आहे। तंहिंजे करे पाण दीनदार बणो, पंहिंजे माहौल खे दीनदार बणायो, दीन सां मोहबत कयूं, क़ुरान सां मोहबत कयूं। इंशाअल्लाह अज़ीज़ अल्लाह जो रसूल राज़ी थी पवंदो, ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां वरी बि इन मदरसे जे उस्तादनि खे बिलख़ुसूस मौलाना मुफ्ती इल्मुद्दीन ऐं जेके बि असातिज़ा आहिनि, साईं मुफ्ती अली अकबर साहब, जेके बि असातिज़ा आहिनि, ऐं हाफ़िज़ फ़क़ीर अली असगर साहब, उन्हनि सभिनी खे मुबारकबाद पेश कयां थो। अवां जेके मदरसे जा मुआविनीन आहिनि, उनखे मुबारकबाद पेश कयां थो त माशाअल्लाह ही मदरसो सुहिणे नमूने सां ख़िदमत करे रहियो आहे। ऐं दुआ थो कयां अल्लाह कंदो इंशाअल्लाह अज़ीज़, जीअं पोइ ही मदरसो तरक़ी कंदो। हज़रत रोज़े नबी जो फैज़ जो सिलसिलो जीअं पोइ तरक़ी कंदो, हितां क़ुरान करीम जे दीन जा आलिम हाफ़िज़ तयारु थींदा। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे इन फैज़ सां मुस्तफ़ीज़ फरमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।